अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر. سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. آمنت بالله صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम. आया अवां जी मेज़बान परहज़ सैयद अवां सभिनी खे सलाम रमज़ान में भली कार्ड चवां थी ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि आहियां तव्हांजो साथी मेज़बान इरशाद जागीरानी. उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो. अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे. अॼु ख़ासि ॾींहुं बि आहे. अॼोके ॾींहं जी निस्बत हज़रत इमाम हसन इब्न अली सां आहे. उनजी विलादत बासादत जो ॾींहुं आहे. तमामु मोमिननि खे उनजी विलादत बासादत मुबारक हुजे. पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां तमामु घणो प्यारु कंदा हुया, मोहबत कंदा हुया ऐं काफ़ी जॻहियुनि ते जेका बि उन्हनि जी तारीफ़ आहे या फ़ज़ीलत आहे उहा मूं पढ़ी आहे त उहा इंतिहाई तमामु घणी आला दर्जे जी आहे. पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुया, जॾहिं सजदो ॾींदा हुया त इमाम हसन अलैहिस्सलाम उन्हनि जी पुठी मुबारक ते चढ़ी वेंदा हुया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे लाहींदा कोन हुया, बल्कि उहो पंहिंजो सजदो तवील करे छॾींदा हुया जेसीं ताईं पाण इमाम हसन इब्न अली लही नथा वञनि. इमाम हसन इब्न अली हूअं त मौलाए काइनात उन्हनि खे तमामु घणी फ़ज़ीलत ॾिनी ऐं ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि ज़िक्र जहिड़ी आहे उहा इहा आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पंहिंजो पुटु करे बि मञींदा हुया. पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां तमामु घणी मोहबत कंदा हुया ऐं हिकिड़े हंधि मूं इहो बि पढ़ियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक इमाम हसन अलैहिस्सलाम जे वात में ॾेई करे ऐं पंहिंजे रब सां फ़रमायाऊं त अल्लाह पाक हीउ हसन मूंखे तमामु घणो प्यारो अथई ऐं हीउ हसन मूंखे प्यारो आहे त तूं बि हिन सां तमामु घणो प्यारु कर ऐं जेकी इमाम हसन सां प्यारु कनि था उन्हनि खे पंहिंजो महबूब कर मुंहिंजा मालिक, उन्हनि खे पंहिंजो महबूब कर मुंहिंजा मौला. सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन सां तमामु घणी मोहबत कंदा हुया. इमाम हसन अलैहिस्सलाम तमामु घणा सखी बि हुया ऐं तमामु घणा सुठा बि हुया. सुठाई उन्हनि जी इहा पाण बयानु करे सघूं था त पाण ठाह कराइण वारा हुया, सुलह कराइण वारा हुया ऐं जॾहिं मुस्लमाननि जो ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कजे त अमीर मुआविया जो लश्कर ऐं इमाम हुसैन जे लश्कर में जेको ठाह करायूं पाण इमाम हसन अलैहिस्सलाम उहो तमामु घणो तारीख़ में मक़ाम रखे थो, आला मक़ाम रखे थो. पाण सदन दस्तरख़्वान जेको आहे उहो बि तमामु घणो मशहूरु आहे. तव्हां यकीनन उन जूं बि कहाणियूं या अहवाल या किसा ॿुधा हूंदा. इमाम हसन अलैहिस्सलाम खे वरी इहो बि आला मक़ाम हासिलु आहे या इहा बि बुलंदी हासिलु आहे या बतरी जेका बहितरी हासिलु आहे उहा इहा बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी तमामु घणी तरबियत कई ऐं तरबियत उन्हनि बि कई ऐं अम्मा आयशा बि कई. अम्मा आयशा साइण बि उन्हनि जी तमामु घणी सुठी ऐं सुहिणी तरबियत कई.
ऐं हूअं त फ़ातिमा जा लाल आहिनि ऐं पोइ कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी ज़िंदगी गुज़री अॼु उन ते पाण ॻाल्हाईंदासीं घणे भाङे। बिल्कुलु बिल्कुलु जी तव्हां ॿुधायो त अॼु इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जी विलादत आहे जंहिं 3 हिजरी में 15 रमज़ान में मदीना मुनव्वर में पैदा थिया ऐं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पंहिंजी हंज में खयो त शाइर छा उन जी जेका मंज़रकशी कई आहे ॾाढी ख़ूबसूरत लफ़्ज़नि में कई आहे जेका अव्हां जे आॾो रखंदसि। खुदी के सारे दुखों का इलाज देखा है, खुदी के सारे दुखों का इलाज देखा है और अहद के घर में वहदत मिजाज देखा है और नबी के घर में उतरा एक आईना मोहम्मद सा और नबी के घर में उतरा एक आईना मोहम्मद सा। आज मोहम्मद ने भी खुद को कहीं बार देखा है, आज मोहम्मद ने भी खुद को कई बार देखा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी 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 इन शेर जेको तव्हां पढ़ियो आहे त इन मां वाज़िह थियो पर त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं उन जी मुशाहिबत हुई ॾिसण में उन जहिड़ा ई लॻंदा जी बिल्कुलु तंहिंजे करे आईनो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो ॾिसी वरितो। बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिकिड़ो असां बि हिकिड़ी तारीख़ ॿुधाए थी त असां बि चयो त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हू कुले ते खेॾी रहिया हुआ त उन ते असां बि चयो त केॾी न ख़ूबसूरत सवारी आहे शहज़ादे तुंहिंजी केॾी न ख़ूबसूरत सवारी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वराणियो त न तूं सवार बि त ॾिस केरु वेठल आहे, केॾो न ख़ूबसूरत सवार वेठल आहे। ऐं हिकु तारीख़ में हिकिड़ी ॿी ॻाल्हि चई वञे थी त असां बि चयो त जॾहिं इमाम हसन खे जॾहिं मूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि जी ॾाढ़ी सां खेॾंदे ॾिठो त आउं इमाम हसन जे वधीक वेझो अची वियसि, ऐं उन्हनि जे वधीक दोस्त थी वियसि, मुंहिंजे दिलि में उन्हनि लाइ मोहबत वधी वई। सही तमामु घणी मोहबत फरमाईंदा हुया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण मिंबर ते बि हूंदा हुया त दीद इमाम हसन ॾे घणी हूंदी हुई, उन सां मोहबत हूंदी आहे। बहरहाल अॼु ॾाढो सुठो ॾींहुं आहे ऐं असांजी दिलि चवे पई असां मुसलसिल उन्हनि ते ई ॻाल्हायूं। हा 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 बिल्कुलु पर डायरेक्टर साहब चए थो त ब्रांडिंग बि करणी आहे ऐं अॼोके प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में जिन जो साथ ताउन आहे उन्हनि जो ज़िक्र करणु घुरिजे। बिल्कुलु उन्हनि जे लाइ असीं हिते हाज़िर थींदा आहियूं। अॼु प्रोग्राम ॾाढो सुठो थींदो ऐं सुहिणो थींदो। अॼु प्रोग्राम में जेकी स्पॉन्सरशिप आहे उन्हनि जा नाम खणण खां पहिरियां आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त एनएक्स होम अप्लायंसिस जेकी चवनि था हर काम अब आसान है एनएक्स से ऐं एनएक्स जेको आहे सो सुठो सोचो, पैसा बचायो ऐं ई बाइक जी बैटरी 3 खां 4 कलाकनि में पूरी चार्ज थिए थी ऐं ई बाइक हिकु चार्ज में घटि 40 खां 50 ऐं वधि में वधि 100 किलोमीटर हले थी। ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं नेल्सन पेंट वारनि जी वॾी महिरबानी, इहे चवनि था यही है रंग ज़िंदगी का। इन खां सवाइ वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स उन्हनि जी वॾी महिरबानी, उहे चवनि था त वकार ग्रुप सिंध का बाएतमाद इदारा है, हैदराबाद की प्राइम लोकेशन पर अपार्टमेंट प्लाट या फिर बंगला चॉइस आपकी आसान महान हैदराबाद में वकार बिल्डर्स बिल्कुलु बिल्कुलु ऐं ख़ासि ॻाल्हि हुननि जी आहे त बुकिंग तव्हांजी मर्ज़ी ऐं बजट जे मुताबिक़ आहे। जीएफसी बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि बि अॼोके प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे। द ई बाइक स्टोर कराची उन्हनि जा लख थोरा, उन्हनि बि असां सां ताउन फरमायो आहे। पांडा केमिकल वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ ऐं ए ब्यूटी क्रीम उनजो चवणु आहे त क्रीम लॻाओ गोरे गोरे बन जाओ। ए ब्यूटी क्रीम वारनि जा लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। फॉर्मी बॉडी स्प्रे परफ्यूम उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं शाहजहा कुकिंग ऑयल जंहिंजो चवणु आहे त एहसास अपनाइयत का। 7 हर्बल वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि बि असां सां ताउन फरमायो आहे। करशी जामेश्वरी सभु पीते हैं ऐं Q&N फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी ऐं हर लम्हा हर बार गुलबहार जो शरबत बि ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं उहो ख़ासि तौर ते गुलनि सां ऐं जड़ी बूटियुनि सां अर्क सां तयारु थींदो आहे, इहो बि ज़रूरु पीजो। ऐं निज़वा हेयर ऑयल इहो बि ज़रूरु इस्तेमालु कयो वारनि जी मज़बूती जेकॾहिं चाहियो था त। ऐं फोटाइल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां अॼोके प्रोग्राम में सहकारी आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ऐं उनखां अलावा जेके मूं वटि आहिनि सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख्वां सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिल खुशी से, कोई सिर्फ क्विज़ ही पिलाया करो, क्विज़ भी तमामु सुठो शरबत आहे, क्विज़ भी यूज़ कंदा कयो। वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो। वाह वाह। इन खां सवाइ करशी जामेश्वरी वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन में आहिनि, सहकार में आहिनि। करशी जामेश्वरी ॾाढो सुठो सुहिणो ऐं भलो जेको आहे सो पैकिंग में बि ईंदो आहे ऐं सुठो सुहिणो ऐं मिठो शरबत बि आहे। करशी जामेश्वरी खे असां विसारे ई नथा सघूं। बिल्कुलु करशी जामेश्वरी खे इन जे करे न विसारींदा आहियूं छो त अफ़्तार महिल असां वटि ख़ासि तौर ते जेको अफ़्तार जो एहतमाम थींदो आहे करशी जामेश्वरी वारा कंदा आहिनि। सहर हुजे अफ़्तार करशी जामेश्वरी जो पंहिंजो ज़ाइक़ो आहे, मज़ो आहे। इहो ई सबबु आहे जो करशी जामेश्वरी खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली एवार्ड
आणे वरिता आहिनि। करशी जामे श्री 265 भेरा चेक थी करे टेस्ट थी करे पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थो ऐं 276 भेरा जेका शुगर फ्री बॉटल आहे उनजी चकास थींदी आहे, उनजी टेस्टिंग कई वेंदी आहे, उनखां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचंदो आहे। करशी जामे श्री ॾाढो सुठो शरबत इन जे करे बि आहे त रिफ्रेश करे थो पाण खे, तव्हांखे, असांखे। आउं पीअंदो आहियां शौक़ सां, मुंहिंजे घर वारा पीअंदा आहिनि शौक़ सां, यकीनन तव्हांजे घर वारा बि वॾे चाह शौक़ सां करशी जामे श्री पीअंदा हूंदा। बिल्कुलु, असांजे सभिनी जेके बि घर वारा आहिनि सभु पीअनि था, छो जो करशी जामे शीरी आहे लाइट रिफ्रेशिंग करशी जामे शीरी। करशी जामे शीरी में जेके आहिनि कूलिंग क्वालिटीज़ बि आहे। कूलिंग क्वालिटीज़ छो आहे, चवंदा आहिनि का ॻाल्हि कजे अथेंटिक ॻाल्हि कजे, तव्हां अथेंटिक ॻाल्हि ई कंदसि त करशी जामे शीरी में 4 हर्ब्स पयल आहिनि जेके कूलिंग क्वालिटीज़ रखनि था, जंहिंमें अशना आहे, खसखस आहे, इन खां अलावा गुलाब आहे, संदल आहे। त इन लाइ चयो वञे थो सहरी इफ़्तारी में करशी जामे शीरी जो इस्तेमालु कयो। वाह वाह वाह, अञा तव्हां वटि ब्रांडिंग आहे, उहा बि तव्हां करे छॾियो। इहा तमामु घणी डिघी ब्रांडिंग आहे, इहा तव्हांखे करणी पवंदी। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। उनखां अलावा असां वटि ब्रिज पावर बैटरीज़, लज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स जो मां ॿुधाए चुका आहियो, हर घर की ज़रूरत आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हां सही चई त सभिनी घरनि जी ज़रूरत आहे। इनेक्स जो स्पेशली जेको आहे न उहा असीं घड़ियाल यूज़ कंदा आहियूं, तो उन जे बारे में ॿुधायां त उहो त सभिनी जी ज़रूरत आहे, असां टाइम जी ज़रूरत पवंदी आहे। अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ कयूं था, अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समर रस, 1 बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल मां के 50 ग्लासेस मिलनि था। ॿियो अव्हांखे छा खपे? उनखां अलावा हर्बियन समर रस इहो ॿुधायमि तव्हांखे। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स FF ज़मीन की जान फसल की जान। सही सो हाणे पाण वरी फैसल ॾे बि त विझूं ऐं अफ़्तार महिल ख़ासि तौर ते फैसल बि असांजे कम जो माण्हू आहे। सो कीअं आहे फैसल? ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। ख़ैरियत सां मज़े में। हाणे तव्हांखे अॼु सभ खां पहिरियों राति था ॿुधायूं त जीअं तव्हां मनकब जी तरफ़ हलूं था, मनकब था ॿुधूं त जीअं तव्हांजो माइंड बि सुठो रहे, उनखां पोइ वरी तव्हां असांखे ॿुधाईंदो तव्हां छा ठाहींदो। जी मनकब जी तरफ़, ठीकु आहे, वॾी महिरबानी जी। शेरोज़ कादरी साहब खे गुज़ारिश कंदसि तो असांखे मनकब ॿुधाइनि। मोहब्बत का पैकर हसन इब्ने हैदर, मोहब्बत का पैकर हसन इब्ने हैदर, अकीदत का महवर सन इब्ने है, अकीदत का महवर हसन इब्ने हैदर, झलकता था चेहरे से हर आन उनके, झलकता था चेहरे से हर आन उनके, जमाले पैगंबर हसन इब्ने हैदर, जमाले पैगंबर हसन इब्ने, ज़माने ने सीखी सखा उनके दर से, ज़माने ने सीखी सखा उनके दर से, अता का समंदर हसन इब्ने हैदर, अता का समंदर हसन इब्ने हैदर, अकीदत का महवर हसन इब्ने हैदर, क़यामत में ना के हम रागा होंगे, क़यामत में ना के हम रागा होंगे, सरे हौज़े
کوثر حسن ابن حیدر سر حوض کوثر حسن ابن حیدر محبت کا پیکر حسن ابن حیدر محبت کا پیکر حسن ابن حیدر خدا اس پہ بے کرم کھولتا ہے خدا اس پہ بے کرم کھولتا ہے کہے جو برابر حسن ابن حیدر کہے جو برابر حسن حیدر بچایا ہے امت کو فتنہ خون سے ہوئے یوں اجاگر حسن ابن حیدر ہوئے یوں اجاگر حسن ابن حیدر محبت کا پیکر حسن ابن حیدر نگاہ جس کی پڑتی نکلتا زبان سے شبیہ پیمبر حسن ابن حیدر شبیہ پیمبر حسن ابن حیدر محبت کا پیکر حسن ابن حیدر سبحان اللہ جنت جے جوانن جے سردار جی تعریف ॿुधी सी पाण बिल्कुलु ऐं इहा ॻाल्हि सही चई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण तशबीह हुआ उन्हनि जी अहिड़ा ई हुआ वाह वाह ॾाढो सुहिणो अंदाज़ बयां ऐं सुहिणा बोल ॿुधासीं हिते वठूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं त रहियल महिमान सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी नाज़रीन अव्हांखे सलाम रमज़ान में ॿीहर भलीकार चऊं था जीअं त असांजी हींअर गुफ़्तगू हली पे विलादत बासादत इमाम हसन मुज्तबा जे हवाले सां त उन तां मूंखे हिकिड़ो किसो यादि आयो किसो लिखियलु हो मूं वटि त मूं चवां असां शेयर कंदी हलां त संदन विलादत जॾहिं थी हुई या उनखां कुझु टाइम पहिरियां उमे फ़ज़ल हिकु ख़्वाबु ॾिठो हो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वञी ॿुधायो त मूं हिकु ख़्वाबु ॾिठो आहे त तव्हांजो हिकिड़ो टुकड़ो थोरो सो टुकड़ जेको आहे उहो असांजे घर में अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ख़्वाब जी ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां ताबीर कई ऐं मुस्कुराई ऐं चयईं त उमे फ़ज़ल त बीबी फ़ातिमा मतिलबु जेका उन्हनि जी धीउ हुई त उन्हनि जे घर में हिकिड़ो बचो पैदा थियण वारो आहे जंहिंखे पालींदे तूं जंहिंजो पालणहार जेका थींदी उहो तूं थींदे तमामु जी जी अॼु प्रोग्राम में जेकी मुज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदा हलूं वधीक उन्हनि सां बि कचहरी कंदासीं पाण पर सभ खां पहिरियां मुंहिंजो वारे पासे असां सां गॾु आहे अल्लामा अब्दुल सलाम नईमी साहिब उनखे बरकार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो बड़ी महिरबानी तव्हां जीअं तव्हां सां गॾु हुई ॿियो दोस्त वेठल आहे अल्लामा मोहम्मद बिलाल आज़ारवी साहिब उनखे बरकार चऊं था सर वेलकम बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं मुंहिंजे साइड वेठल आहिनि नात ख़्वां जेके शेरोज़ कादरी साहिबु अव्हां खां असां मनक़बत ॿुधी उन खां अलावा मोहम्मद अनस रज़ा कादरी साहिबु अव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में ऐं कारी सूफ़ी अनीस अहमद हाशमी साहिबु जंहिंखां असां तिलावत ॿुधी ऐं नात ॿुधासीं अव्हां सभिनी खां प्रोग्राम में भलीकार चवां थी ऐं फैसल असांजो इंतज़ारु कनि पिया इंतज़ार में मुंहिंजे ख़्याल सां कुझु लिखणु शुरू थी विया आहिनि छा करियो था इंतज़ार में आहियो असांजे मूंखे शिकायत जो मैसेज पियो करे त यार माना जल्दी कर देर थी वई आहे जी बिल्कुलु छा था ठाहियो अॼु बादाम वारो शरबत ठाहियूं पिया इलायची फ्लेवर सां गॾु जेको असांजो करशी जामे श्री इलायची फ्लेवर में आहे हिन जे लाइ असां खणंदासीं हिते खीर
सफ़ा थधो हुजे खीर, हिकु गिलास जो मां ॿुधायां पियो, हिन में बादाम पीसे विझी छॾो पाउडर करे, तक़रीबन 6 खां 8 बादाम विझी छॾंदो ऐं हिनखे 2-3 मिंट हलाईंदो, 2 मिंट हलाइजो ताकी बादाम जो जेको फ्लेवर आहे उहो खीर में अची वञे। सही सही। ओके ये पाकोड़ा वांगुरु थी वियो। वाह वाह। हाणे हिन में करशी जामे शीरी जेको इलायची फ्लेवर में आहे 4 खणी जा चमचा विझंदासीं, ग्रीन वारो। अगरि चाहियो त ॻाढ़ो वारो बि तव्हां विझी सघो था, गुलाब ऐं संदल वारो। उहा असांजी मर्ज़ी आहे, माना जेको पीअणु मर्ज़ी चाहियो। आहे। तव्हां कहिड़ो विझंदा तव्हांखे मौक़ो मिले त मां त माना हाणे जेको इलायची वारो बि ज़बरदस्त आहे, पर ॻाढ़ो बि ॻाढ़ो आहे। आऊं ॻाढ़ो विझंदसि। हिनखे थोरो सो हलाईंदासीं। ऐं तुख पलंगो हिते पाणी में पिसाए रखंदो 1 टेबल स्पून। अच्छा। ताकि घर में ईअं असांखे फील थिए असां रेस्टोरेंट में वेठल आहियूं ऐं असां मतिलबु फालूदो टाइप कुझु खायूं पिया। बिल्कुलु। वाह वाह। हिन जी तासीर बि ॾाढी थधी हूंदी आहे। हाँ, त इहो यूज़ कंदा कयो डेली शरबत में सही, विझी, सही। ऐं एॾो महांगो बि न आहे, सस्तो मिले थो काफ़ी। वाह, असांजे फैसल शरबत वाह। असां तयारु बसि इनखे जेको आहे उहो पाणी में थोरो हा रखिबो आहे ताकि ही थी वञे। फुलिजी वेंदो आहे। हीअ असांजो शरबत तयारु थियो, थोरो हिनखे हिलाईंदासीं ऐं बसि हिन आइस क्यूब्स विझी छॾो या हिनखे थधो करे तव्हां हिनखे सर्व कंदो। हीअ असांजो करशी जामे शीरी जो बादाम वारो इलायची फ्लेवर में शरबत तयारु। वाह वाह। असुल मज़े में त फैसल जे घर वारा हूंदा जिन खे ॾाढी सुठी सुठी रेसिपीज़ ठाहे मूं करे। भेण इहो ई सोचो पे। तव्हांजे घर में त पोइ करशी जामे शीरी जो ॾाढो यूज़ थींदो हा, हूंदो। शुरू खां ई करशी जामे शीरी हले। वाह वाह। माशाल्लाह। वाह, वॾी महिरबानी फैसल साईं। कने ॿियो कुझु बि ठाहिण जो मूड आहे अने इहो ई हुयो अचे न? त पोइ लख तोरा तव्हांजा, लख तोरा। पोइ हाणे कचहरीअ जो सिलसिलो पाण स्टार्ट जी जी महिमाननि खां शुरू करियूं। जी 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 त हा जी साईं। तव्हां सभ खां पहिरियां जीअं पहिरियों बि ॻाल्हि कई पिए त विलादत बा सआदत आहे अॼु इमाम हसन जी, त पोइ इन हवाले सां कुझु तव्हांजी बि का सोच, का को वीचार, को उन्हनि जे ख़्याल? किरदार ते कुझु ॻाल्हायो, उन्हनि जो किरदार कीअं हो? औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं क़ुरान पाक जी हिकु आयत। जी जी साईं। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। यक़ीनन हीअ आयत सगोरी हर उन अल्लाह जे प्यारे जे लाइ आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी राह में वक़फ़ करे छॾी। वाह वाह वाह। ऐं यक़ीनन अंबिया कराम खां बाद सहाबा कराम ऐं अहल बैत अतहार उहा वाहिद जमात हुई जिन पंहिंजी ज़िंदगी पूरी मुकम्मल तरीक़े सां अल्लाह जी राह में वक़फ़ कई। बेशक। त जंहिं बि इंसान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी राह में वक़फ़ कई त अल्लाह पाक उनखे क़ुरान पाक में बि हिकु इनाम अता कयो त वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात, त तव्हां हरगिज़ उन शख़्स खे मुर्दा न चओ जेकी अल्लाह जी राह में क़तल कया वञनि। सुभान अल्लाह। ख़्वाह उन्हनि खे ज़हर खाराए क़तल कयो वञे, या खंजर जी नोक ते क़तल कयो वञे, या ॿिए कंहिं तरीक़े सां क़तल कयो वञे, त उन्हनि खे अल्लाह पाक फरमाए थो तव्हां उन्हनि खे हरगिज़ मुर्दा न चओ, बल अहयाउन, बल्कि हू त ज़िंदा आहिनि, वलाकिन ला तशऊरून, लेकिन तव्हांखे उन शइ जो शऊर न आहे। मक़सदु उन्हनि खे कहिड़ी हयाती अल्लाह पाक अता कई आहे उहो अल्लाह पाक पाण ॼाणे थो, इंसान खे उन शइ जो को बि शऊर न आहे। अॼु जीअं त हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रदी अल्लाह ताला अन, जेके हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा प्यारा नवासा यानी ॾोहिटा हुया, जिन जे मुतालिक़ करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो मुतअद्दिद हदीसूं आहिनि, पर हिकिड़ी मशहूर हदीस इहा आहे त अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह, त ही मुंहिंजो जेको हसन आहे, मुंहिंजो हुसैन आहे, ही ॿई जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। बेशक त ज़ाहिर आहे जन्नत में को बि पोढ़ो त कोन हूंदो, सभु जवान हूंदा, त सभिनी जा जेके सरदार आहिनि सैयदना इमाम हसन ऐं सैयदना इमाम हुसैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्हनि जो मर्तबो इहो आला तरीन आहे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे चेहरे अनवर सां तशबीह जेका हुई सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु। सुभान अल्लाह। सहाबा कराम जो कौल आहे त जॾहिं असांखे हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़ाहिरी विसाल खां बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ॾिसण जी तलब हूंदी हुई त असां मां ख़ातून जन्नत जे दरवाज़े ते वेंदा हुआसीं ऐं सवाल कंदा हुआसीं त ए मां तूं हसन ऐं हुसैन खे ॿाहिरि मोकिल त असां हसन ॾिसी करे हुज़ूर जो चेहरे जो दीदार कयूं, हुसैन ॾिसी करे इमाम हुज़ूर जे क़दमनि जो दीदार करे छॾियो। सुभान अल्लाह। त इहे ॿई शहज़ादा करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा प्यारा शहज़ादा हुया
ऐं सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे मुतालिक़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकु मरतबा जॾहिं मस्जिद नबवी में जुम्मतुल मुबारक जो ख़ुतबो ॾेई रहिया हुया त साम्हूं सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मिंबर तां तशरीफ़ खणी करे इमाम हसन खे पंहिंजी गोद में खणी आया सुभान अल्लाह। ऐं तमामु सहाबा कराम जे साम्हूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त ए मुंहिंजा सहाबा हीउ ॾिसो हीउ मुंहिंजो हसन आहे, वाह हीउ मुंहिंजो हसन आहे ऐं हिन सां मां बेतहाशा मोहबत कंदो आहियां। ऐं हीउ हसन उहो हसन आहे जेको ॿिनि मुस्लमान जमातुनि जे विच में ठाह कराईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन सुभान वाक़ई जी करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मंज़र कशी करे रहिया हुया जेको वाक़ियो अञा आयो ई न हुयो, जेको अञा थियो ई न हुयो, यानी उहो वाक़ियो जेको हज़रत सैयदना अली उल मुर्तदा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियो हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे विच में जेके इख़्लाफ़ात हुया, ख़िलाफ़ात जेकी बि थिया, उन जे मुतलिक़ करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त ॿ मुस्लमान जूं जमायत हूंदियूं, हिकु सैयदना अली उल मुर्तदा जी जमायत हूंदी, ॿी सैयदना अमीर मुआविया जी जमायत हूंदी। इन्हनि ॿिन्ही जे विच में ठाह कराइण वारी जेका ज़ात हूंदी उहा सैयदना इमाम हसन मुज्तबा रज़ी एॾी अल्लाह सुहिणी ॻाल्हि करण वारो असांजो प्यारो पैगंबर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो दिलि चवे थी त उन्हनि जे शान अक़दस में नात बि हुज़ूर थी वञे। छा ख़्यालु आहे? बेशक उन्हनि जी नात ई थी वञे। जी। मोहम्मद अनस रज़ा कादरी असांखे नात ॿुधाइजो। नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है। कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, आका ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है। आओ दर ज़हरा पर फैलाए हुए दामन, आओ दर ज़हरा पर फैलाए हुए दामन, ये नस्ल करीमों की लजपाल घराना है, ये नस्ल करीमों की लजपाल घराना है, लजपाल घराना है, आका लजपाल घराना है, लजपाल घराना है। इज्जत से ना मर जाए क्यों नाम मोहम्मद पर, इज्जत से ना मर जाए क्यों नाम मोहम्मद पर, यूं ही किस दिन हमको दुनिया से तो जाना है, यूं ही किस दिन हमको दुनिया से तो जाना है। मैं
محروم کرم اس کو رکھیے نہ سرے محشر، محروم کرم اس کو رکھیے نہ سرے محشر، جیسا ہے نصیر آخر سائل تو پرانا ہے، جیسا ہے نصیر آخر منگتا تو تمہارا ہے، ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے۔ سبحان اللہ، بے شک انہن تے قربان زمانو ہے۔ ہائے ارشاد ہلوں بریک جی طرف۔ جی بالکل وٹھوں تھا نڑی سائی موٹی اچوں تھا تاں گڈ رہجو ॾिसंदा رہجو۔ سلام رمضان۔ اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ سلام رمضان میں ایک بار وری تاں کے بھلی کار چوں تھا، افطار جو وقت بھی ویجھو ویجھو ہے ऐं असीम तां सां गॾु आहियूं। जेसीं ताईं افطار थिए थो असांजो ही प्रोग्राम तव्हां ॾिसंदा रहिजो। सो प्रोग्राम जी तरतीब खे केॾांहुं वठी वेंदो पहिरियों तव्हां हाणे? जी अलामा साहब ॾांहुं हलूं था, जी। काफ़ी देर खां हिन इंतज़ार पिया कनि, असां उन्हनि खां भी पुछो त जैसे कि ये जो अशरा है वो मग़फ़िरत का अशरा है, तो तौबा करने की अल्लाह मतलब क्या अहमियत है, और जब हम तौबा करते हैं तो अल्लाह ताला हमें क्या इनाम देते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह रब्बुल आलमीन ने अपने मुक़द्दस कलाम कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फरमाया, इन्नल्लाह युहिब्बुत तवाबीन। अल्लाह तबारक व तआला उन लोगों को पसंद फरमाता है जो तौबा करने वाले हैं। अच्छा, तौबा वैसे बेसिकली है क्या है? हमारे यहाँ तो लफ्ज़ अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह इसको तौबा समझा जाता है, या मैसेजेस के ज़रिए भी तौबा। तौबा एक सफ़र का नाम है और 3 मराहिल से गुज़रना इसे तौबा कहा जाता है। सबसे पहले जो पिछले गुनाह इंसान ने किए हैं उन पर नादिम होना। हज़रत इब्न मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु ने फरमाया कि अत-तौबतु नदमुन, तौबा शर्मिंदगी का नाम है। और पहली चीज़ तो ये है कि जो पिछले गुनाह हुए हैं उन पर शर्मसार हो जाना, आइंदा उस अमल को न करने का पुख्ता इरादा करना, और फिर उसके बाद फिर जो है वो अल्लाह की बारगाह में माफ़ी मांगना। इन 3 प्रोसेस से गुज़रना, इसको असल में कहते हैं तौबा। ये एक सफ़र है। अब अगर शर्मिंदगी नहीं हो और दिल में नदामत ना हो और माफ़ी ना हो, शर्मसारी ना हो अल्लाह के हुज़ूर, और अगर वो तौबा कहे तो ये तौबा ना होगी। फिर अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया कि हम ऐसे तौबा करने वालों को पसंद करते हैं जो शर्मसार हो जाते हैं अपने गुनाहों पर। एक और मकाम पर फिर फरमाया गया कि वो लोग जो अल्लाह की बारगाह में खड़े रहते हैं तौबा ताइब होने के लिए, अल्लाह ताला उनको बहुत ज़्यादा महबूब बनाता है। जिनको अपना करीब करता है वो कोई और लोग नहीं है बल्कि वो तौबा करने वाले हैं। फिर एक और रिवायत के अंदर भी आता है कि वो आँख से आंसू जो अल्लाह की बारगाह में तौबा की वजह से गिरता है वो रुखसार पे बाद में आता है, अल्लाह उसके गुनाहों को पहले माफ़ फरमाता है। यानी एक चीज़ तो ये है। दूसरी चीज़ ये है कि आका अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया, यानी कि इस अशरे के हवाले से भी मैं बात कर दूं कि अशरा वैसे तो अल्लाह रब्बुल आलमीन ने तौबा का दरवाज़ा बंद ही नहीं किया, जब चाहें जब जैसे चाहें हर वक्त अल्लाह की बारगाह में वो दरवाज़ा है जो कभी बंद नहीं होता, हर वक्त खुला रहता है। बल्कि मना किया गया कि अगर तुम्हारे सामने कोई शख्स गुनाहगार आए और अगर तुमसे अपने गुनाहों का इजहार कर दे, वैसे तो गुनाह का इजहार करना नहीं चाहिए किसी के सामने, लेकिन अगर कोई कर भी दे तो ये ना कहो हो तो आपके तो इतने ज़्यादा गुनाह हैं कि तुम्हारी तो बख्शिश ही नहीं हो सकती। एक शख्स ने कहा कि तुम्हारे इतने ज़्यादा गुनाह हैं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया इतने ज़्यादा तुम्हारी तो अल्लाह भी तौबा कबूल नहीं करेगा, तुम्हारी तो बख्शिश हो ही नहीं सकती। तो कहा कि फिर काल अल्लाह रब्बुल आलमीन फरमाते, अच्छा मुझ पर भी कोई हुकूमत करने वाला है, यानी मुझ पर भी मुझे कोई कहेगा कि मैं किसकी तौबा को कबूल करूँ किसकी ना करूँ। लिहाजा उस शख्स की मग़फ़िरत फरमा देता है जो गुनाहगार होता है और शर्मसार होता है और उसके खाते में गुनाह डाल देता है, और उसकी बख्शिश नहीं फरमाता जो किसी को मायूस करता है। तो लिहाजा किसी भी हाल में हो गुनाहगार के लिए मायूसी नहीं है,
فرمایا کہ لا تقنطوا من رحمت اللہ، اللہ نے فرمایا میری رحمت سے نا امید کوئی بھی نہ ہو۔ رحمت سے نا امید ہونے والا شخص ایک ہی ہے جو کافر ہے، اس کے لیے مایوسی ہے۔ اور اس عشرے کے حوالے سے تو ویسی بڑی بے شمار روایات ہیں، اور بالخصوص افطاری کے وقت کے حوالے سے کہ اللہ تبارک و تعالیٰ جو ہے وہ اتنے بے حساب لوگوں کی وہ ہے وہ جہنم سے خلاصی عطا فرماتا ہے۔ تو لہٰذا انسان کو چاہیے کہ اس حوالے سے اپنے گناہوں کی بخشش بالخصوص جو ہے وہ راتوں کا جگراتا قیام کے حوالے سے کرنی چاہیے۔ اللہ تعالیٰ ہم سب کو توبہ کی توفیق عطا فرمائے۔ اچھی بات کہی، تمام خوبصورت گال ہوئی تو اساں ماण्हुनि کے جج نہ کریوں، صحیح جو پروردگار ہے ऐं उहो ई ॾिसे तो वधीक बहितर उनजे आहे। नज़दीक अलाए केरु आला आहे। असांखे नाहे ख़बर, असां सिर्फ़ु ॻाल्हि करे छॾींदा आहियूं, जजमेंटल थी वेंदा आहियूं, असांखे नाहे ख़बर अलाह ताला जे क़रीब असां खां वधीक ॿियो केरु हुजे। चवंदा आहिनि मुतक़ी परहेज़गार खां वधीक ॿियो केरु बि थी सघे। बिल्कुलु। हाजी गुलाम कादिर शेख साहिब असां गॾु आहे, हुसैनी सो हुसैनी बि आहे ऐं माशाअल्लाह उमिरि ते बि वञे पियो, इहा सादत बि हुनखे नसीब थियण वारी आहे। मुबारकबाद ॾियूं था। सो अॻुवाट मुबारकूं बि उमिरि जूं ऐं असां सां गॾु आहे, तव्हांखे ताईं मुबारकूं हुजनि। असां सभिनी खे जेका सिंधी टीवी जी पूरी टीम आहे उन्हनि खे पंहिंजी दुआउनि में यादि रखो। असांजो ही पुराणो साथी आहे, मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम में बि तमामु घणो सहकार कयो, हिन दोस्त हिन प्रोग्राम में बि सहकार रहियो आहे। असांजो ईअं सम्झो त को डायरेक्टर बि आहे, को ऑर्डिनेटर बि आहे, असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे, असांजो वॾो बि आहे, फोटोग्राफर बि आहे। हा घुरायो अलाए कंहिं अथसि। तव्हांजी वॾी महिरबानी, सिंधी टीवी वारे जी सॼी टीम जी वॾी महिरबानी आहे। ऐं हक़ीक़त इहा ई आहे त हिते ई ख़िदमत जो मौक़ो मिलियो मूंखे। सही सही। पोइ मूंखे जॾहिं हुकुम थींदो त आलमन सगुरनि खे फ़ोन कर त हिन प्रोग्राम जे हिसाब सां अचनि, या नात ख़ान हज़रात उन्हनि खे फ़ोन कर। पोइ फ़ोनियूं कंदो मैं मुख़्तलिफ़ सिंध जा नात ख़ान वग़ैरह उन्हनि खे घुराईंदोसि हिते, अर्ज़ुड़ो कंदो मान। पोइ आख़िर में सभिनी खे अर्ज़ुड़ो कंदो त दुआ कयो त मदीने वञा। पोइ हिकिड़े आलम सगोरे मूंखे हुकुम फरमायो त हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधाए मदीने वञण जो। मां चयोमांसि ॿुधायो। चई पासपोर्ट ठहियल थी? मां चयो बिल्कुलु ठहियल आहे। चई राति जो तहज्जुद जी निमाज़ पढ़ी करे पासपोर्ट हीअं हथनि ते रखी करे अल्लाह ताला जो हुज़ूर में अर्ज़ु कर त मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजी हेतिरी ताक़त मां पासपोर्ट ठाराई आहे, वधीक ताक़त तूं ॼाणाए जो तुंहिंजे महबूब जे रोज़े अतर मुबारक जो दीदार कयां। पोइ मां वाक़ई ईअं कयो ऐं उहो जेको महिरबानी थी वई। सुभाणे 12:05 ते मुंहिंजी फ्लाइट आहे मदीने पाक जी। सुभाणे अल्लाह। पोइ हाणे फ्लाइट बि वञे थी, टाइम बि वञे थो, इन करे चऊं था त नात असांखे ॿुधायो। त मां नात ख़ाननि जो ख़िदमतगार आहियां जी। जेको हाल आहे तव्हांजो सॾड़ा कंदा वञो न। सॾड़ा कंदा आहियूं। वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, केॾो बि को गुनहगार पतो त बेड़ो पारिया। वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, हो आला नेमत उते रियाजुल जन्नत उते रहमत जो वसिकार। वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, मिठड़े मदीने खे ॾिसी प्यारे पैगंबर खे पसी रहंदो गमो न गुबार। वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, है हरम जो मंज़र बेमिसल ॾिसण साण ठरंदी आहे दिलि, चंड खां वधे चमकार। वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार। सुभान अल्लाह, सुभान। ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। जेको बि जंहिंजो हाल आहे परियां नाल जीअं चवंदा आहिनि न पेश। सो हुज़ूर जी बारगाह में तव्हांजी ड्यूटी क़बूल थिए इंशाअल्लाह। सो असां सां गॾु अलामा अब्दुल सलाम नईमी साहिब गॾु आहे। अलामा साहिब मूंखे इहो ॿुधायो त ॿ मुस्लमान भाइर जॾहिं पाण में विढ़नि था, उन्हनि जे विच में जेकॾहिं को ठाव कराए थो, अची सुलह कराए थो,
त उन जो कहिड़ो अजर आहे, कहिड़ो सवाबु आहे, उन जो कहिड़ो मक़ाम आहे? माशाल्लाह तव्हां सवाल तमामु बहितरीनु कयो आहे। जी छो त अनक़रीब हाणे ईद अचण वारी आहे। जी साईं, तक़रीबन मुस्लमान असां हिक ॿिए सां घणेई रुठल रहंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु साईं। असांजे मथां आइन फ़र्ज़ु त इहो आहे त रुठलनि खे पाण में मिलाइजे। इन जे मुतालिक़ नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे जी साईं, जेका तमामु हाज़रीन जे साम्हूं पेश कंदुसि। त हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकु दफ़ो उन्हनि जो रहमत जो दरिया जेको जोश में आयो जी त हज़रत बीबी सईदा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फ़रमायूं त ए आयशा अॼु मूंखां जेको पुछिणो अथई पुछ, वाह सुभान अल्लाह, जेका दिलि चवई पुछ। जी साईं, त हज़रत बीबी सईदा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं त मुंहिंजा महबूबा मूंखे कुझु वक़्तु ॾियो, हा मां पंहिंजे बाबा साईं सां मिली अचां। जी साईं जिन फरमायो ठीकु आहे तव्हां वञी मिली अचो। त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिलियूं ऐं फरमायूं त अॼु महबूब जे रहमत जो दरिया जोश में आहे ऐं पाण फरमायूं त ए आयशा जेको पुछणो अथई अॼु पुछी छॾ। सही सही। त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमाई बाबा साईं मां तव्हां खां मशवरो वठणु आई आहियां त महबूब खां छा पुछां। हा हा मशवरो बि ज़रूरी आहे वॾनि खां। सही सही। हा त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमायो त ए आयशा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां वञी हिकिड़ो सवाल कर त या रसूल अल्लाह मूंखे मेराज जे राज़नि मां हिकिड़ो राज़ ॿुधायो। वाह मेराज जे राज़नि मां हिकु राज़ ॿुधायो। जी। त सैयदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे दरबार में आई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाई महबूब मूंखे मेराज जे राज़नि मां हिकु राज़ ॿुधायो। जी। त करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ए आयशा जॾहिं मां मेराज ते वियुसि पंहिंजे रब सां हम कलाम थियुसि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿिया त घणेई मुंहिंजे मथां राज़ खोले छॾिया पर उन्हनि राज़नि मां हिकिड़ो राज़ इहो बि आहे त अल्लाह पाक फरमायो त जेको हिकु मुस्लमान ॿिनि मुस्लमाननि खे पाण में ठाहींदो, ॿिनि विढ़ियल भाइरनि खे पाण में मिलाईंदो त अल्लाह पाक उनखे बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत रवानी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बाक़ी छा खपे साईं? त बरोज़े क़यामत उन इंसान खां को बि हिसाब किताब न थींदो जेको ॿिनि मुस्लमान भाइरनि खे पाण में ठाहे। वाह वाह वाह। त बीबी आयशा सिद्दीक़ा इहा रिवायत ॿुधी करे डोड़ंदी वई पंहिंजे वालिद मोहतरम ॾांहुं। जी साईं। त उनखे फरमाई त मुंहिंजे महबूब अॼु हीउ फरमायो आहे त जेको इंसानु ॿिनि टुठलनि खे पाण में मिलाईंदो अल्लाह पाक उनखे बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत ॾेई छॾींदो। सही। त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन इहा ॻाल्हि ॿुधी करे ज़ारो क़तार रोअण लॻी आहे। अल्लाह अल्लाह। त सैयदा फरमाई थी त बाबा साईं तव्हां रो छो था? त महबूब त हिकिड़ो सुहिणो राज़ असांखे ॿुधायो आहे, जन्नत में वञण जो आसान तरीक़ो ॿुधायो आहे। सही। जी आयशा तो सिर्फ़ु तस्वीर जो हिकु रुख़ ॾिठो आहे, तस्वीर जो ॿियो रुख़ न आहे ॾिठो। तस्वीर जो हिकु रुख़ इहो त जेको ॿिनि रुठलनि खे पाण में ठाहे त उनखे अल्लाह पाक बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में रवानींदो पर जेकॾहिं ॿिनि ठहियलनि खे केरु ड्राहे त उनजो हिसाब किताब छा थिए। अहिड़ा माण्हू त असांजी दुनिया में मौजूदु आहिनि। सही सही सही। त जेके अक्सर 90% माण्हू जेके आहिनि ईअं ई चाहींदा आहिनि त पाण में ठहियल न हुजनि, ड्रथल हुजनि, भली अॻिला पाण ॿ सॻा भाइर ई छो न हुजनि। सही सही सही। त लिहाज़ा इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सबक़ आहे असां मुस्लमान उम्मत जे लाइ त असां पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे मुस्लमाननि खे बजाए ड्राहिण जे ठाहिण जे तरफ़ सही सही। ठाहिण वारनि मां थियणु खपे, बिल्कुलु बिल्कुलु। सो जेकी रुठल आहिनि उन्हनि खे परचाए वठो बेशक। ऐं तव्हां जेकी रुठल आहियो उहे बि जल्दी परची वेंदा कयो। ईअं न थिए जो वरी तव्हांखे परचाइण वारो पाण रुसी वञे। इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां चई आहे त एतिरी देरि तव्हां पंहिंजी कावड़ खे बरक़रार न रखो त जेको तव्हां माना जेको परचाए थो उहो बि कावड़ थी उहो वरी पाण रुसी वञे, वरी तव्हांजूं मिंटूं हुजनि, इन खां बहितर आहे त ठही वञो, परची वञो। सभिनी खे गुज़ारिश आहे जेके बि जंहिंसां कावड़ियल आहिनि उहे परची वञनि। सो असां सां गॾु ॿियो दोस्त बि आहे सूफ़ी अनीस अहमद हाशमी साहब मौजूद आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं माशाल्लाह पंहिंजे सुहिणे अंदाज़ ऐं आवाज़ में साईं तव्हां बि ॿुधायो। जी जी साईं। कायनात कयां कठे तभी मोहम्मद आहे मथे, हिर्स जी पवन हूरा परियूं पोइ बि पुजल थियो किथे मुंहिंजो मोहम्मद आहे मथे मथे। दुरूद शरीफ तमाम मशहूर नात आहे। जंहिं जा वल्लैल वारा वार सोहणा सोहणा घुंडड़ीदार सुबहान अल्लाह साईं जी छा मां तारीफ़ कयां
سبحان اللہ آقا جی شاما تعریف کیاں جہ جا ولیل وارا وار سوہنا گھنڈڑی پیارا پیارا وار سبحان اللہ آقا جی شاما تعریف کیاں رب پاک چونڈے وصفوں رکھیوں مصطفیٰ جو مازا گلب سرکا سہنیوں اکھیوں مصطفیٰ جو اکھیوں مصطفیٰ جو پوچھا جہ دم نین کھڑن دلدار بلو جن بستر تاں بیمار جہ دم نین کھڑن دلدار بل جن بستر تاں بیمار سبحان اللہ آقا جی چھاما تعریف کیاں جہیں بے گھٹی اساں آقا قدم کھڑے پیو چئی انت ہل مولا قسم کھڑے پیو قسم کھڑے پیو جاتے پیر رکھا پیزار سارے گھٹن میں ہبکار جاتے پیر رکھا پیزار سارے گھٹن میں ہبکار سبحان اللہ آقا جی شاما تعریف کیاں جہ جا ولیل وارا وار سوہنا گھنڈڑی پیارا وار سبحان اللہ پیارے جی شاہ تعریف کیاں جے جے ہتھن لے مولا چیو ید اللہ اوہو تاہے مہجو آسلے صلی اللہ وہوا نورانی رخسار چاہل موتی اے جلسار سبحان اللہ آقا جی شاما تعریف کیاں سبحان اللہ جہ کے نوازو مولا رتبن گھنن سا عظمی اسم وٹھندو کر ادبن گھنن سا ادبن گھنن سا ارشاد سائیں توجہ جہ کے نوازو مولا لقبن گھنن سا عظمی اسم وٹھندو کر ادبن گھنن سا ادبن گھنن سا آہیں جیرو جاب جمار وٹھ توں تاج دھنی جیتار آہیں جیرو جاب جمار گنڈھ توں تاج دھنی سانتار سبحان اللہ سائیں جی چھاما واکھان کیاں چہ جا ولیل وارا وار سوہنا گھنڈڑی گھنڈڑی دار سبحان اللہ آقا جی شاما تعریف کیاں سبحان اللہ چھا تعریف کیوں سائیں بالکل چھا تعریف کیوں بے شک بے شک تے وٹھوں تا بریک پانا جی بالکل بریک کو اساں جو بھی ارادو آئے نیک موٹی دا سی جلدی تاں گڈ رہے جو ڈسندا رہے جو سلام رمضان اللہ جی نعمتن جو انعام رمضان سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سلام رمضان میں ایک بیر وری تاں کے بلی کار چوں تھا تاں جی وری مہربانی ہے انتظار کندا آیو ऐं اساं جو پروگرام ॾिसंदा आहियो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थियण वारियूं आहिनि प्रोग्राम बि ख़तम थियण वारो आहे ऐं रोज़े खोलण जो वक़्तु बि अचण ई वारो आहे अॼु मतिलबु रमज़ान में डबल हूंदो आहे इंतज़ार हिकिड़ो सलाम रमज़ान जो ॿियो इफ़्तारी जो बिल्कुलु 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 पर तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं जेको ख़ासि तौर ते इफ़्तार जे लाइ इंतज़ार कयो था न इहा इंतज़ारी अलाह पाक वटि बेहद मक़बूल आहे सो इन इंतज़ारीअ जो मज़ो पंहिंजो आहे ऐं इन बेक़रारी जो मज़ो दुआऊं कयो वाह 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 ज़िक्र ख़ैर बि हुजे ऐं ज़िक्र ख़ैर जॾहिं ॻाल्हि कयूं था त पोइ उन हस्तीअ जो ज़िक्र छो न हुजे जंहिंजे करे हीअ काइनात जोड़ी वई आहे बेशक नाते रसूल जी तरफ़ जी जी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण साथ माण्हू था शेरोज़ कादरी साहब जी मिठो नालो मोहम्मद
मोहम्मद जो मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पे मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पे सलवातों मता हर हर सलवातो उन मता हर हर पढ़ण सां दिल ठरी थी पे सलवातो उन मता हर हर पढ़ण सां दिल ठरी थी पे सहारो बेसहारण जो मिठो मुरसल बणियो आयो सहारो बेसहारण जो मिठो मुरसल बणियो आयो मुबारक उन जे हथ रण के मुबारक उन जे हथ रण के चुमण सां दिल ठरी थी पे मिठो नालो मोहम्मद जो मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पे मदीने पाक मिठड़े खे मदीने पाक मिठड़े खे मदीने पाक मिठड़े खे घूमी जह के सजण आयो चवन था जो मंजर आ चवन था जो मंजर आ ॾिसण सां दिल ठरी थी पे मैं दोबारा आपके लिए शेर पढ़ूंगा मदीने पाक मिठड़े खे घूमी जगह के सजण आया चवन तावा जो मंजर आ चवन तावा जो मंजर आ ॾिसण सां दिल ठरी थी पे मिठो नालो मोहम्मद जो मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक। ज़िक्र सां बि दिलि ठरी थी पए। बिल्कुलु बिल्कुलु सो अलामा अब्दुल सलाम नईमी साहिब सां गॾु आहे आख़िरी लम्हे त कुझु का वरी सकारती ॻाल्हि कजे अलामा साहिब मूंखे इहो ॿुधायो त मोमिन जेको आहे उनजी हयातीअ जो मक़सदु छा आहे? तमामु बहितरीनु सुवालु आहे माशाअल्लाह तव्हांजो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु इंसानु जॾहिं कलमो पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त उनखे उहो यकीन थी थो वञे त हाणे मां मुस्लमान आहियां। सही। पर उनखे इहा बि ख़बर हुअणु खपे त मां मुस्लमान त आहियां पर मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे। हा इहो ई पुछूं पिया त छा मक़सदु आहे? ज़िंदगी जे मक़सद जे मुतालिक़ अल्लाह पाक क़ुर मजीद फ़ुरक़ान हमीद जी हिकिड़ी नंढड़ी सूरत नाज़िल फरमाई वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। हीअ उहा सूरत आहे जेका इंसान जी पूरी ज़िंदगीअ जे ख़ुलासे में आहे। सही।
त ॾिठो वञे त इंसान सभ खां पहिरीं अलाह पाक फरमाए थो त वल असर, त मूंखे कसम आहे उन ज़माने जो, यानी ज़मानो उहो जंहिं ज़माने में महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ाहिरी हयात मुबारका हिन दुनिया में हुया। सही सुभान अल्लाह। त अलाह पाक उन ज़माने जो कसम थो खणे। सही हालांकि वल असर मां मुराद त कई मानाऊं अचनि थियूं, सही पर उलमा कराम मुताबिक़त कंदा आहिनि हर शइ जी। त हिते जेकॾहिं वल असर अलाह पाक कसम खणे थो त आया ॿी जॻह ते कसम आहे त ॿी जॻह ते जीअं भाऊ नात शरीफ़ पढ़े त ला उक़सिमु बिहाज़ल बलदि व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, ऐं महबूब मूंखे उन शहर जो कसम आहे जंहिं शहर में तुंहिंजा कदम पाक लॻा। सुभान अल्लाह। सुभान त जिते बि अलाह पाक कसम खयो आहे उन सां निस्बत हमेशह महबूब जी ज़रूरु रही आहे। सही सही हाणे वल असर बज़ाहिर त इहो आम लफ़्ज़ आहे, पर जॾहिं मख़सूस कंदासीं त इन मां ज़मानो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अची वेंदो, त अलाह पाक कसम खणी थो चवे त वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, बेशक इंसान जेको आहे हीउ खसारे में आहे। सही इंसान खसारे में आहे। इल्लल्लज़ीना आमनू, वरी अलाह पाक हिते इंसान जे तबक़ात खे अलॻि थो करे। पहिरियों अलाह पाक फरमायो त वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, इंसान जेके इन खसारे में आहिनि। अॻियां अलाह पाक फरमाए थो त इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात, लेकिन उहे इंसान जिन ईमान आंदो, जिन नेक अमाल कया, अमल सालिह कया, उहे इन खसारे जी लाइन खां ॿाहिरि निकिरी विया। सही सही वरी जॾहिं ईमान आंदऊं, वरी अॻियां ॿी कैटेगरी अलाह पाक बयानु फरमाए थो त वतवासौ बिल हक़ वतवासौ बिसब्र, वाह ऐं जेके हक़ जी तलक़ीन कंदा रहिया ऐं सब्र जी तलक़ीन कंदा रहिया। सही सुभान तो खुद सरापा नूर बनने से कब बनता है काम, वाह वाह तुझको इस जुल्म कदे में नूर फैलाना भी है। वाह वाह हक ने कर दी हैं धरी धरी खिदमतें तेरे सुपर्द, खुद तड़पना ही नहीं औरों को तड़पाना भी है। तहां जिन खूबसूरत ॻाल्हियुनि खां अलामा साहब खां इहो पुछंदासीं त रमज़ान और कुरान का आपस में क्या ताल्लुक़ है? बड़ा अच्छा सवाल किया आपने। रमज़ान और कुरान का जो बड़ा अहम ताल्लुक़ ये भी है कि अल्लाह तबारक व तआला ने अपने मुक़द्दस कलाम में पहले तो ये फरमाया शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िला फ़ीहिल कुरान। तो सबसे पहले तो इससे वाज़े हुआ कि हमने कुरान को नाजिल किया रमज़ान मुबारक में। एक और मकाम पर फिर फरमाया कि ये बेहतरीन वाज़े दलाइल हैं, कुरान करीम की तरफ इशारा फरमा के फरमाया, और इसको हमने इस लैलतुल मुबारका बड़ी बेहतरीन मुबारक रात में नाजिल फरमाया। और इस तरीके से लैलतुल क़द्र के हवाले से फिर इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, और हमने इस कुरान को लैलतुल क़द्र में नाजिल फरमाया। तो लैलतुल क़द्र का ताल्लुक़ रमज़ान मुबारक के साथ है और इसकी फ़जीलत कुरान के नज़ूल के साथ है। तो कुरान की नज़ूल की सबब ही फिर रमज़ान मुबारक के कदर हासिल होती है। एक और हदीस मुबारक है, हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु से रिवायत है। आप फरमाते हैं कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया कि रमज़ान की दो वजूहात हैं, एक तो ये कि दिन में रोज़ा है और रात का क़याम है। तो ये क़याम का रोज़ा तो वैसे रोज़ा है, अब क़याम का ताल्लुक़ तो फरमाया कि क़यामत वाले दिन दो चीज़ें अल्लाह के हुजूर जो है वो हाज़िर होंगी और दोनों अल्लाह की बारगाह में शफ़ाअत करवाएंगे। एक कुरान कहेगा, रमज़ान कहेगा मौला मैं इसकी बख्शिश फरमा दे, ये मेरी वजह से अपनी ज़रूरियाती ज़िंदगी से दूर रहा, खाने पीने से दूर रहा, अपनी अज़वाजी ज़िंदगी है उससे दूर रहा, और अल्लाह ताला से अर्ज़ करेगा या अल्लाह इसकी जो है वो मेरी शफ़ाअत को इसके हक़ में कबूल फरमा दे, तो वो कबूल हो जाएगी। फिर कुरान आ जाएगा, वो कहेगा या रब्बी करीम। अब वो जो हदीस मुबारक का जुज़ था कि रोज़ा है दिन में और रात का क़याम है, और क़याम का ताल्लुक़ कुरान के साथ है। ताकि या रब्बी करीमा मेरी, अब मैं आया हूँ इसकी बख्शिश के लिए, तो कहेगा क्यों, तो अर्ज़ की जाएगी कि या रब्बी करीमा रातों को ये खड़ा रहा, मैं इसको सोने नहीं दिया, सारी रात ये खड़ा रहा, मुझे पढ़ता रहा, मेरी तिलावत करता रहा। तो इस तरह कुरान का जो है इबादत के साथ, तरावी के साथ बड़ा गहरा ताल्लुक़। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, नीम साहब तव्हां प्रोग्राम में आयो ऐं नात ख़्वान जेकी आया आहिनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी ऐं वॾी महिरबानी उन्हनि जी जिन सां ताउन फरमायो। बिल्कुलु, जंहिंमां पहिरियों नालो आहे क्रशी जामे शीरी जो, जेको चयो वियो आहे 100% प्योर आहे ऐं प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, जंहिंमें हिकु फुड़ो बि पाणी जो नाहे ठहियलु। इंटरनेशनली जेके नेशनली उन्हनि खे सर्टिफिकेट्स अवॉर्ड्स मिलियल आहिनि ऐं नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट्स अवॉर्ड्स इन लाइ मिलियल आहिनि छो जो उन में 265 क्वालिटी टेस्ट खां थी करे पोइ असांजे हथनि में अचे थो, ऐं उन्हनि जी जेका शुगर फ्री बोटल आहे उहा 276 क्वालिटी टेस्ट खां पोइ असांजे हथनि में अचे थी, त ॾिसो केतिरी न प्योर आहे। सही ॻाल्हि आहे। सो करशी जामेश्वरी वारनि जी वॾी महिरबानी, गॾो गॾु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी ताउन फरमाइनि था।
NX होम अप्लाइंसिस ऐं इहे चवनि था त हर काम अब आसान है NX से। इन खां सवाइ द ई बाइक स्टोर कराची, उन्हनि जी वॾी महिरबानी, असां सां ताउन फरमायो अथऊं। चवनि था त सुठो सोचियो, पैसा बचायो। ई बाइक जी बैटरी 3 खां 4 कलाकनि में पूरी चार्ज थिए थी। ई बाइक हिकु चार्ज में घटि 40 खां 50 ऐं वधि में वधि 100 किलोमीटर हले थी। बाक़ी छा खपे साईं। नेल्सन पेंट वारनि जी वॾी महिरबानी, उहे चवनि था यही तो रंग है ज़िंदगी का। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं वकार ग्रुप सिंध जो बाएतमाद इदारो आहे ऐं हैदराबाद जी प्राइम लोकेशन ते हर अपार्टमेंट प्लाट या बंगलो वठो, चॉइस तव्हांजी पंहिंजी आहे, पसंदि तव्हांजी पंहिंजी आहे। आसान माहवार किस्तुनि ते तव्हांखे तव्हांजी बजट जे मुताबिक़, तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ घर मिली सघे थो। ऐं पांडा केमिकल वारनि जी वॾी महिरबानी, चवनि था त सफ़ाई ऐं हिफ़ाज़त गॾु ऐं ई ब्यूटी क्रीम, उन्हनि चवणु आहे त ई ब्यूटी क्रीम लॻाओ। ए ब्यूटी क्रीम चवनि था त ए ब्यूटी क्रीम लॻाओ, गोरे हो जाओ। ए ब्यूटी क्रीम ॾाढो मतलब ईद में लगाइण खपे सके नालो यादि रखी छॾियो, ए ब्यूटी क्रीम हुनजो नालो आहे। ऐं फॉर्मी बॉडी स्प्रे परफ्यूम ॾाढो ज़बरदस्त परफ्यूम आहे, लॻायो ऐं बाक़ाइदा महक वारी शख़्सियत सभिनी खे वणंदी आहे, महकंदड़ शख़्सियत वणंदी आहे। शारजा कुकिंग ऑयल, एहसास अपनाइयत का। ऐं 7 हर्बल वारनि जी वॾी महिरबानी, करशी जामेश्वरी जो तव्हां ज़िक्र कयो, सभु पीअंदा आहिनि। ऐं Q&N फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी। ऐं हर लम्हा हर बार गुलबहार बि ॾाढो सुठो शरबत आहे ऐं गुलनि सां ठहंदो आहे, जड़ी बूटियुनि सां ठहंदो आहे, अरक सां ख़ालिस ठहंदो आहे गुलबहार। ऐं निज़वा हेयर ऑयल जी वॾी महिरबानी, असां सां ताउन फरमाइनि था, वारनि खे मज़बूत कयो ऐं इहो ऑयल ज़रूरु लॻायो। निज़वा नालो आहे हिन जो। ऐं फोटाइल वारनि जी वॾी महिरबानी, जिन असां सां ताउन फरमायो आहे। जी बिल्कुलु। उनखां अलावा सब्रोज़ो चिकदा चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा, ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे तुम में है कुछ खास। पाकुला फ्लेवर्स, वेरी हेल्दी, वेरी यम। सूफ़ी दस्तरख्वां, सूफ़ी एतमाद के लिए। नेस्ले मिल्क पैक क्रीम, हर दिन खुशी से क्विज़, सिर्फ क्विज़ ही पिलाया करो। वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ब्रिज पावर एंड बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला। NX हर घर की ज़रूरत, जिनकी डिटेल वहाँ ॿुधाई। अखुवत किसी आस को टूटने न दे। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे। अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा। टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर। हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में 50 ग्लासेस मिलन था। वहाँ भी तव्हांखे छा खपे। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स FF, ज़मीन की जान, फसल की जान। इन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं जे असांजे प्रोग्राम में सहकार कयो आहे। ऐं हिते असां चयो जेको प्रोग्राम पुॼाणीअ ते पहुचे थो, तव्हांजा बि थोरा, तव्हांजी महिरबानी, तव्हां जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए, आख़िर में वेंदे नात बहज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾियूं वेंदासीं, तव्हांजे दिलि में पंहिंजी जाइ ॾियूं वेंदासीं। कंहिंखे दावत ॾींदो? मोहम्मद अनस रज़ाक कादरी साहब। मोहम्मद अनस जी आवाज़ में नात ॿुधंदासीं, पर इन खां पहिरियां असीं मोकिलाईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह के पान। ऐसा कोई तीज़ान हो जाए, हुजूर ऐसा कोई तीज़ान हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए। मैं सिर्फ देख लूँ एक बार सुबह तैबा को, मैं सिर्फ देख लूँ एक बार सुबह तैबा को, भला से फिर मेरी दुनिया में शाम हो
جائے بلا سے پھر میری دنیا میں شام ہو جائے حضور آپ جو سن لے تو بات بن جائے حضور آپ جو سن لے تو بات بن جائے حضور آپ جو کہہ دے تو کام ہو جائے حضور آپ جو کہہ دے تو کام ہو جائے مزہ تو جب ہے فرشتے یہ قبر میں کہہ دے مزہ تو جب ہے فرشتے یہ قبر میں کہہ دے سبھی مدحت خیر الانام ہو جائے سبھی مدحت خیر الانام ہو جائے حضور ایسا کوئی انتظام ہو جائے اللہ جی نعمتوں جو انعام رمضان سلام رمضان سلام رمضان